हुस्न अहिड़ो ॾिनई जो हसीननि जो बादशाह बणायई, अकुल एतिरो ॾिनई जो आकिलनि जो सरदार बणायई, इल्म एतिरो ॾिनई जो सॼी दुनिया जे आलिमनि जो उस्ताद बणायई, फ़हम एतिरो ॾिनई, तदब्बुर एतिरो ॾिनई जो सॼी दुनिया जा मुदब्बिर मुफ़हिम हिक पासे मुंहिंजे दिलबर मुहम्मद करीम जो तदब्बुर अञा खणो। मोजज़ा एतिरा ॾिनई जो सभिनी नबीअनि जा मोजज़ा हिक पासे, मदीने वारे साईं जो हिकिड़ो मोजज़ो क़ुरान सभिनी खां आला ऐं बाला। हज़रत आदम खां ईसा रूहुल्लाह ताईं कमोबेश 1.25 लख नबी आया, सभिनी नबीअनि जा मोजज़ा हिक पासे, मदीने वारे साईं जा मोजज़ा अञा घणा। समझो मुझे लजपाल नबी के रब शान एड़ो दिनो जो हड़ई शान वारन जा शान गडु कजन, मुस्तफा जो शान अञा मथे। रिफत बुलंदी ऊंचाई एतरी ॾिनई जो नबी मस्जिद अक्सा में रहिजी विया, मलाइका 7 आसमाननि में रहिजी विया, जिब्रील सिदरतुल मुंतहा ते रहिजी वियो, तुंहिंजो मुंहिंजो नबी सभिनी खां मथे हलियो वियो। रिफत ऐं बुलंदी एतरी ॾिनई जिते केर कंहिंजो वजूद त न पहुची सघे, पर कंहिंजो इल्म अकुल बि पहुची न सघे। सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत सां गॾिजी चओ सल्लल्लाहु। सुभान अल्लाह। ताकत एतरी ॾिनई, मदीने वारे साईं के ताकत पावर एतिरो ॾिनई जो जेकॾहिं हीअं आंगुर जो इशारो करे त चंड अधो अध। हे हिकिड़ी आंगुर जो पावर आ। अहिड़ियूं 5 आंगुरियूं हिकिड़े हथ में आहिनि, वरी हथ जो पंजो ताकत वारो आ। हे जे आंगुर जो कमाल आ त मुस्तफा जे हथ जो कमाल छा हूंदो, त हथ वारे रसूल जो कमाल छा हूंदो। जेकॾहिं इशारो करे त लथल सिज वापस वरी अचे, मुस्तफा जो पावर आ। हथ जो इशारो करे त पहण जबल पाणीअ मां तरंदा पत्थर मुस्तफा जे अॻियों हली अचनि। जे सॾु करे त खजीअ जो वण पाड़ा पटजी झूमंदो झूटंदो सलातूं ऐं सलाम पढ़ंदो हुजूर जे कदमनि में अची किरे। जेकॾहिं एराबी अचे, एराबी तो चए त तव्हां अल्लाह जा रसूल आहियो, पाण फरमाए हा अल्लाह जो रसूल आहियां। चएसि हे खजीअ जो छुगो ॾोॾनि जो, खजीअ जो छुगो मुंहिंजा महबूब जेकॾहिं इहो अचे शाहिदी ॾिए त मां बि कलमो पढ़ंदुसि। मदीने वारे साईं सॾु कयो त उहो खजीअ जो छुगो ड्रोड़ंदो महबूबनि जे अॻियां आयो ऐं हिक हिक ॾोॾे मां सलातुनि ऐं सलामनि जा आवाज़ पिया अचनि। मेरे आका फरमाते हैं मैं आज भी उस पत्थर को जानता हूं मक्का मुकर्रमा में अभी मैंने ऐलान नबूवत नहीं किया था, जब भी मैं उधर से गुजरता वो पत्थर मुझे देखता
तो कहता अस्सलातु वस्सलामु अलैका। वो पत्थर मुझे पहचानता था, वो पत्थर मुझे हिन वहाबी खां त वो पत्थर बि भलो हो। जेको मदीने वारे साईं खे न सुञाणे न, इन निभागे खां इहो पत्थर बि भलो हुयो। हाँ, एरा बि आयो, मुअल गोह खणी आयो। गोह समझो था न, गिलोई मुअल खणी आयो, गंढ बधी साईं जे अॻियूं अचे रखियईं। चवण लॻो तूं अल्लाह जो रसूल आहीं? साईं फरमाए हा मां अल्लाह जो रसूल आहियां। चईं जेकॾहिं हीअ मुअल गोह ॻाल्हाए तुंहिंजी रिसालत जी शाहिदी ॾिए, मुंहिंजो वाइदो आहे त मां बि कलमो पढ़ंदुसि। मां ज़िद्दीरो न आहियां, वाहबी न आहियां जो ज़िद करे बीहां। जे हिन गोह शाहिदी ॾिनी मां बि कलमो पढ़ंदुसि। साईं फरमाइनि था यादब मन अना, ए गोह ॿुधाए त मां केरु आहियां। त उहा गोह फसीह बलीग अरबी ॿोली में चवण लॻी अंत सय्यदुल आलमीन। मां शाहिदी थी ॾियां त तूं सभिनी जहाननि जो सरदार आहीं, सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो रसूल आहीं, तूं खातमुन नबिय्यीन आहीं। या गोह बि शाहिदी पई ॾिए त मदीने वारो साईं खातमुन नबिय्यीन आ, ताजदारे ख़त्म नबूवत मदीने वारो साईं आ। हाँ, हिन मुल्ला खां या गोह बि भली, हिन चंड्रे खां या गोह बि भली, जेका चए पई त महबूब तूं सय्यदुल आलमीन आहीं, सभिनी जहाननि जो सरदार आहीं। ऐं हे कलमो बि पढ़े, नबी जो उम्मती बि सॾाए, वरी चए थो नबी असां वांगुरु हो, असां जहिड़ो बशर हुयो, तोखां त इहा गोह बि भली हुई जेका चए पई नबी इंसाननि जहिड़ो न आहे, नबी सय्यदुल आलमीन आ, खातमुन नबिय्यीन। हाँ, सुभान अल्लाह। ये नेमतूं हुजूर खे रब ॾेई छॾियूं। जीअं अॻियूं ॾिसनि तीअं पुठियूं ॾिसनि, जीअं रोशनी सिज जी में ॾिसनि, चंड जी चांड्रोकी में ॾिसनि, तीअं रात जे ऊंदाही में बि ॾिसनि। जीअं साम्हूं वारे खे वेझो वारे खे ॾिसनि, तीअं परे वारे खे ॾिसनि। जीअं मुंहिंजा सुहिणा हबीब मदीने में आयल आशिक खे ॾिसनि, तीअं हब जे हिन जलसे में वेठल गुलामनि खे ॾिसनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जीअं इंसाननि जा जिस्म ॾिसनि, तीअं इंसाननि जा रूह ॾिसनि। हे फ़कीर गुल हसन अमीर बख्श, अब हे माण्हू ॾिसो था भला हिन में रूह आहे या न आहे? सची ॿुधायो, भला रूह ॾिठो अथवसि? सची ॿुधायो, रूह अथसि? रूह आहे तॾहिं त बीठो आहे, ॾिसे थो, खिले थो, ॻाल्हाए थो, हले थो, ॿुधे थो, चखे थो, सभु सलाहियतूं तॾहिं हिन जॾहिं रूह। ऐं जे रूह निकिरी वञे त जिस्म मुर्दो, न हले, न ॾिसे, न ॻाल्हाए, न चखे। रूह आहे पर रूह नज़र अचेव थो न। पर मदीने वारा साईं जे नेण खणनि न, जीअं जिस्म ॾिसनि तीअं रूहनि खे बि ॾिसनि। साईं जन वेठा आहिनि मस्जिद नबवी शरीफ में। काथे? मस्जिद नबवी शरीफ में। उर्दन जो मुल्क,
मस्जिद नबवी शरीफ का तकरीबन 2500 किलोमीटर परे आ। उर्दन में मोतह जो मैदान आ, मोतह जो मां पंहिंजे अखियुनि सां वो मैदान ॾिसी आयो आहियां। मोतह जे मैदान में जंग पई हले, हुजूर वेठा आहिनि मस्जिद नबवी में। साईं फरमाइनि था त अचो अचो त ॿुधायांव जंग में हींअर छा थो पियो थिए। हींअर तलवार झंडो अब्दुल्ला बिन रवाहा जे हथ में आ। अब्दुल्ला बिन रवाहा मुझो असहाबी, मुझो झंडो उन्हें जे हथ में आ। साईं फरमाइनि था अब्दुल्ला के तीर लगा, अब्दुल्ला जख्मी थियो, अब्दुल्ला किरी पियो, अब्दुल्ला शहीद थी वियो। चओ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। असाबन सभिनी इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ी। कसम अथव अल्लाह जो, सच्ची ॿुधाइजो तव्हांखे हितां कराची नज़र अचे थी? कराची नज़र अचेव थी? तव्हांखे हितां बिंदुर नज़र अचे थी? तव्हांखे उथल नज़र अचे थी? खुशदार त परे थियो, हिन भित जे पोयों जो बि तव्हांखे कुझु नज़र न ईंदो, हिन कनात जे पुठियों बि तव्हांखे कुझु नज़र न ईंदो। हीअ तुंहिंजी मुंहिंजी नज़र आ, हीअ मदीने वारे मीर जी नज़र आ। साईं फरमाइनि था झंडो अब्दुल्ला बिन रवाहा जे हथ में आ। मां ॾिसां थो वेठो जंग जो मंज़र। अब्दुल्ला शहीद थी वियो। साईं फरमायो पढ़ो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अब्दुल्ला बिन रवाहा शहीद थी वियो। वरी साईं फरमाइनि था त हाणे झंडो आहे जाफर जे हथ में। कंहिंजे हथ में? जाफर मौला अली शेरे जली हैदरे करार जो भाउ आ। साईं फरमाइनि था त हींअर झंडो अलीअ जे भाउ जाफर जे हथ में आ। जाफर लड़ाई थो करे। साईं फरमाइनि था मां ॾिसां थो पियो। साईं फरमाए जाफर ज़ख्मी थी पियो आ। जाफर ज़ख्मी थी घोड़े खां किरी पियो आ। जाफर शहीद थी वियो। चओ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। जाफर शहीद थी वियो। साईं फरमाइनि था हाणे मां ॾिसां थो त जाफर जो बदन मौत जे मैदान में आ, पर जाफर जो रूह उॾाणो आ, आसमाननि ॾे थो वञे। पहिरियों आसमान, ॿियो, टियों, चौथो, पंजो, छहों, सतों आसमान टपी हाणे जाफर जो रूह जन्नत में आ। साए रंग जे परिंदे जी सूरत में जाफर जो रूह मलाइकनि सां गॾु उॾामी रहियो